डॉलर के मुकाबले में रुपये वधीक सघारो थियण लगो आहे। डॉलर वधीक 2.5 रुपया सस्तो थी वियो आहे। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 49 पैसा सस्तो थी 213 रुपयनि जो थी वियो आहे, जॾहिं त स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो रुझान हाकारी रहियो आहे। 100 इंडेक्स में 300 पॉइंट्स खां वधीक जी वाध रिकॉर्ड कई वई आहे। एक भेरो ॿी तव्हांखे आखा कंदा हलूं। डॉलर के मुकाबले में रुपये वधीक सघारो थियण लगो आहे। डॉलर वधीक 2.5 रुपया सस्तो थी वियो आहे, जॾहिं त इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 49 पैसा सस्तो थी 213 रुपयनि जो थी वियो आहे। स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो रुझान हाकारी रहियो आहे। 100 इंडेक्स में 300 पॉइंट्स खां वधीक जी वाध रिकॉर्ड कई वई आहे। आगाह कर रहे हूँ। डॉलर के मुकाबले में रुपये वधीक सघारो थियण लगो आहे। डॉलर वधीक 2.5 रुपया सस्तो थी वियो आहे। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 49 पैसा सस्तो थी 213 रुपयनि जो थी वियो आहे।